नाज़रीन, मलीर बार एसोसिएशन गैर कानूनी तौर सिंध में तरसल परडेहिन खे निकाली ॾियण लाइ इत्तफ़ाक़ राय सां ठहराउ मंज़ूर करे वरितो। अदालती हुक्म ते अमल कंदे अफ़गाननि, बर्मेन ऐं बिहारनि समेत समूरनि गैर कानूनी तरसल माण्हुनि खे निकाली ॾिनी वञे। ठहराउ में चयो वियो त अफ़गाननि ऐं ॿियनि खे गैर कानूनी तौर जारी कयल सुञाणप कार्ड बि रद्द कया वञनि। नाज़रीन, मलीर बार एसोसिएशन गैर कानूनी तौर सिंध में तरसल परडेहिन खे निकाली ॾियण लाइ इत्तफ़ाक़ राय सां ठहराउ मंज़ूर करे वरितो। अदालती हुक्म ते अमल कंदे अफ़गाननि, बर्मेन ऐं बिहारनि समेत समूरनि गैर कानूनी तरसल माण्हुनि खे निकाली ॾिनी वञे। ठहराउ में चयो वियो त अफ़गाननि ऐं ॿियनि खे गैर कानूनी मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।